नाज़रीन अवां खे अपडेट कंदा हलूं। बदीन मां रिपोर्ट करवाए अल्ताफ़ मेमण। बदीन पिंगरियो पुलिस की कार्रवाई ख़िलाफ़ GDA गोलार्ची जो एहतजाज। रईस जहान खान खोसे ते केस रद्द करण जो मुतालबो। ख़बर मुजिब गोलार्ची मिर्ज़ापुर जे अॻवान रईस जहान खान खोसे ते पिंगरियो पुलिस पारां कूड़ो केस दाख़िल करण ख़िलाफ़ GDA गोलार्ची तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें कारकुननि ऐं अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। मुज़ाहिरे दौरान एहतजाज कंदड़नि पुलिस ऐं हुकूमती पॉलिसियुनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि मोहम्मद हसन शाहानी, अबू नुहानी ऐं तनवीर मेमण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी सियासी मुख़ालिफ़नि खे निशानो बणाए इंतकामी कार्रवायूं करे रही आहे। हिननि चयो त रईस जहान खान खोसे ते दाख़िल कयल केस बेबुनियाद ऐं सियासी दबाव जो नतीजो आहिनि, जंहिंजो मक़सदु मुख़ालिफ़ धुर जे आवाज़ खे दॿाइणु आहे। अॻवाननि ख़बरदार कयो त जेकॾहिं अहिड़ियूं कार्रवायूं बंदि न कयूं वयूं त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। हिननि हुकूमत खां मुतालबो कयो त रईस जहान खान खोसे ख़िलाफ़ दाख़िल कयल कूड़ो केस फ़ौरी तौर वापसि वरितो वञे ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। GDA अॻवान चयो त सियासी इंतकाम वारी सियासत सां सूबे में बेचैनी वधंदी, जंहिंजा ज़िम्मेवार हुकुमरान पिणु हूंदा।